الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم علمنا ما ينفعنا وانفعنا ما علمتنا وزدنا علما. اللهم ارزقنا الإخلاص في القول والعمل. درود सलाम नबी करीम ते सदाईं ज़बान ते हुजे। गुज़ारिश हूंदी आहे असांजी सभिनि दोस्तनि खे त इन दरूद सां अल्लाह ताला असांखे दिलि नरम कंदो ऐं मग़फ़िरत फ़रमाईंदो ऐं असांजा दुनिया जा आख़िरत जा हर मसइला हल थी वेंदा। हीअ तअम्मुलात अल-क़ुरानी असांजो बरनामो जेको हिकिड़ी ॿ आयत पढ़ंदा आहियूं उन जी माना कढंदा आहियूं, तफ़सीर ऐं तअम्मुल ऐं तदब्बुर ऐं असां सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। हीअ असांजो हिसो आहे 213 ऐं असां तदब्बुर छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो त अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। हिन क़ुर खे छो नथा तदब्बुर सां ऐं सम्झण जी कोशिशि कनि ऐं तफ़सीर करे ऐं हिन जी माना सम्झनि त पोइ हिन ते अमल सवलो थींदो। ऐं अॼु जेके असांखे आयत आहे इहा आहे 84 आयत या 83 खां वठी ऐं 84 ताईं या 85 ताईं इहे 3 आयतूं पढ़ूं था ऐं इंशाअल्लाह इन जी माना कढूं था। अल्लाह ताला हिते चए थो मुनाफ़िक़नि जे जेकी अञा बि सिफ़त हले बि थी ऐं जेको मुनाफ़िक़नि जो वॾो सरदार जेको मरी वियो उन जे बारे में त अल्लाह ताला हिते चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तक़ुम अला क़ब्रिहि इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिहि व मातू व हुम फ़ासिक़ून वला तुअजिबुक अमवालुहुम वला औलादुहुम इन्नमा युरीदुल्लाहु अन युअज़्ज़िबहुम बिहा फ़िद दुनिया व तज़हक़ अनफ़ुसुहुम व हुम काफ़िरून। इहे ॾिस 3 आयतूं जेके आहिनि इहे जेके 83 खां वठी 85 ताईं हले थी त 2 आयतूं आहिनि पूरियूं। त हिते अल्लाह साईं नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमाए थो वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम, तूं हिननि मुनाफ़िक़नि ते तूं निमाज़ जनाज़े जी न पढ़ो या मुहम्मद या रसूल अल्लाह, तूं निमाज़ न पढ़। ला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा, ऐं इन निफ़ाक़ ते तौबा न करे ऐं मरी वियो अबदा। वला तक़ुम अला क़ब्रिहि, न हिन जे क़ब्र ते वञी तूं हिन जे लाइ माफ़ी घुरी। इन्नहुम कफ़रू, छो जो ही काफ़िर आहिनि कफ़रू बिल्लाहि व रसूलिहि, अल्लाह जे रसूल ते ही काफ़िर आहिनि। व मातू व हुम फ़ासिक़ून, ऐं ही फ़ासिक़ थी मरी विया। वला तुअजिबुक अमवालुहुम, ऐं तूं हिननि जे औलाद ॾे ऐं पैसनि ॾे हिननि जे दौलत ॾे न ॾिस, तोखे न वणे इहा शइ। व औलादिहिम इन्नमा युरीदुल्लाहु अन युअज़्ज़िबहुम, अल्लाह साईं इहे इन्हनि खे पैसा बि ॾिए थो दुनिया में ऐं औलाद बि ॾिए थो। अल्लाह साईं इन जे करे इन खे ॾिए त इन्हनि खे इन्हनि सां ई अज़ाब ॾींदा। इहे अल्लाह साईं इन्हनि औलाद सां ऐं इन्हनि जे पैसनि सां हिननि खे इहो ई अज़ाब ॾींदो। इन्हनि मां बिहा फ़िद दुनिया में इन्हनि जो अज़ाब इहो आहे, पंहिंजे औलाद में ऐं पैसे में। फ़िद दुनिया व तज़हक़ अनफ़ुसुहुम व हुम काफ़िरून, ऐं पछाड़ी हिननि जी किनी थींदी। तज़हक़ अनफ़ुसुहुम, हिननि जो साह निकिरी वेंदो पर राज़ी कोन हूंदा न पंहिंजे पैसनि ते न पंहिंजे दौलत ते न पंहिंजे औलाद ते, ऐं काफ़िर थी मरी विया। इन शयुनि जे ॾिसो त इहो मुनाफ़िक़ जेको उबई बिन सलूल जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गिला कंदो हो उन टाइम में अल्लाह ताला उन्हनि जे बारे में ॾिसो नबी करीम उथे वञे पियो निमाज़ जो, छो जो उनजो पुटु जेको अब्दुल्ला मोमिन हो सहाबी हो, उन चयोसि या रसूल अल्लाह मुंहिंजे बाबे ते अची जनाज़े निमाज़ पढ़। त नबी करीम उथियो निमाज़ जे लाइ वञे पियो त हज़रत उमर उनखे झलियो त अल्लाह ताला ॾिसो हज़रत उमर जे ॻाल्हि में राज़ी। ॾिसो न हज़रत उमर झलियोसि, अल्लाह साईं जिब्रील खे मोकिलियो 7 आसमाननि जे मथां त उमर जी ॻाल्हि सही आहे, तूं हिन ते निमाज़ न पढ़, छो जो एॾो निफ़ाक़ एॾो तोखे तकलीफ़ ॾिनई, वरी बि तूं उथी हिन ते निमाज़ जनाज़े ते थो वञी। त ॾिसो हज़रत उमर जे जेके बि काफ़ी उलमा चवनि था त उमर जो क़ुर में जिथे बि जेकी ॻाल्हि उमर कंदो हो त अल्लाह ताला उन में क़ुर नाज़िल करे छॾींदो। जीअं पर्दे जेको पहिरियां इस्लाम में पर्दे जी पहिरियां शरीयत में पर्दो अञा कोन हो मदीने में, पर हज़रत उमर ॾिठो त जेके बि अंदरि दाख़िल थियनि था अचनि था नबी जे घर वारनि सां ॾिसनि था त उन्हनि जी कंहिंजे नज़र सही आहे कंहिंजे नज़र सही न आहे। त पोइ उन हज़रत उमर अल्लाह खे सतायो त जे पर्दो लहे त बहितरु रहंदो, छो जो असांजो माहिर त आहिनि पर सभु को माण्हू जेको अंदरि अचे थो नबी करीम ॾे त सभिनि जी दिलि साफ़ न हूंदी। त उन जे बारे में आयत अल हिजाब नाज़िल थी, पर्दो नाज़िल थियो। ऐं जीअं शराब अॻ में हलाल हो इस्लाम में पहिरियां शरीयत में, त पोइ उहो हज़रत उमर इन जो सदाईं चवंदो या अल्लाह अहिड़ी का आयत नाज़िल कर जो असांजी दिलि पाक थी वञे इन शइ खां। त पोइ 3 आयतूं नाज़िल थियूं। पहिरियां त इन शराब न पियो त बहितरु आहे, शैतानी हरकत आहे। पोइ वरी आयत नाज़िल थी त जेको शराब आहे पी ऐं निमाज़ ते न अचो, इहा आयत नाज़िल थी। पोइ वरी आख़िर में आयत नाज़िल थी त हुर्रिमत अलैकुम, हराम थी वई, शराब हराम थी वियो।
त काफ़ी जॻहियुनि ते क़ुर में अलाह ताला मुआफ़क़ा जीअं उमर चवंदो त ईअं आयतूं नाज़िल थींदियूं। हिते हज़रत उमर झलियो नबी करीम खे, या रसूल तूं हिन मुनाफ़िक़ ते निमाज़ थो पढ़ी जेके तुंहिंजी गिला कंदो हो, तुंहिंजी घर वारनि जो गिला कंदो हो। त उहो नबी करीम चयो त उमर मूंखे छॾ, मां हिन जी वरी बि हिन जो पुटु जेको आयो आहे उहो मोमिन आहे अब्दुल्लाह, जंहिंजो हब्बाब नालो हो, पर नबी करीम उन नालो मटाए छॾियो, हब्बाब अब्दुल्लाह करे छॾी। त उन जे करे मां वञा, पर जिब्रील नाज़िल थियो त उमर जी ॻाल्हि सही आहे, तूं हिन ते न पढ़ निमाज़। ऐं इन जे क़ब्र जे मथां बि न बीह, वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम, कहिड़ो बि मुनाफ़िक़ मरे उन ते तूं जनाज़े निमाज़ न पढ़। अलाह जो हुकुम अची वियो नबी करीम खे त मां त अबदा वला तक़ुम, ऐं उन जे क़ब्र ते बि न वञ, वला तक़ुम अला क़ब्रिह इन्नहुम कफ़रू। हाणे ॾिसो अलाह से हुकुम करे थो, इहे मुनाफ़िक़ जेके आहिनि, जेके नबी जी गिला कंदा, नबी जी घर वारनि जी गिला कंदा, अलाह चए थो त इहे काफ़िर आहिनि, इहे काफ़िर आहिनि। ॾिसो इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूल, अलाह रसूल जा काफ़िर आहिनि। वमातू वहुम फ़ासिक़ीन, ही फ़ासिक़ थी विया, छो जो ज़ाहिर इस्लाम कलमो निमाज़ ऐं सभु शइ कनि था मुस्लमान, पर हिननि जे अंदर में जेके आहे हिननि जो बुग़्ज़ आहे इस्लाम ॾे ऐं अलाह ऐं रसूल ॾे। अलाह हिननि जे दिलनि जे मालिक आहे, अलाह खे ख़बर आहे त ही जेके मोमिन न आहिनि। असां ॾिसो अॼुकल्ह जेतिरो बि कयूं, छा बि कयूं, जे न चऊं त बा जेके बि नबी जी गिला कनि था या नबी जी घर वारनि जी गिला कनि था, असां उन्हनि खे चवंदासीं काफ़िर, त छा हज़ारे माण्हू ॿिया बि मोली उथंदा, बा तूं केरु थींदो जो हिननि जी काफ़िर थो करीं। बा असां कोन था चऊं, अलाह थो चए। तव्हां जेको क़ुर खे जेके बि उलमा जी फ़तवा सॼी दुनिया जी आहे, त क़ुर जे हिकिड़े अखर खे केरु जेको नथो मञे त उहो काफ़िर आहे। तूं सभु आयतूं क़ुर खे पहिरियां खां वठी पछाड़ी ताईं पढ़, त ॾिसो अलाह साईं हिननि जे बारे में, मुनाफ़िक़नि जे बारे में चए थो काफ़िर आहिनि। सही असां सम्झूं था त उलमानि जो हिन में क़ौल आहे त कुफ़्र जेको आहे दून कुफ़्र जेके टे नमूना हूंदा आहिनि, त इहो ज़रूरु न आहे कुफ़्र न इस्लाम मिलत खां ॿाहिरि थो कढी छॾे सफ़ा इस्लाम खां, पर कुफ़्र जेके नमूना आहिनि, को नंढो कुफ़्र, को विचो कुफ़्र, ॿियो सफ़ा वॾो कुफ़्र। हीअ वॾो कुफ़्र में कोन्हनि, हीअ जेके फ़ासिक़ आहिनि जेके विचा आहिनि, सफ़ा इस्लाम खां कोन निकिता, पर छो जो हीअ कुफ़्र जो लफ़्ज़ हिकिड़ो, जेके ॿनियुनि में ॿिज छटींदा आहिनि, ऐं उन्हनि जे बारे में अलाह साईं चए थो त इहे बि कुफ़ार, इहे काफ़िर आहिनि। छो जो हिकिड़ो ॿिज अन्न जो ज़मीन में पूरनि था, त नेमत खे पूरनि था, उन्हनि जो अरबी बि लफ़्ज़ में कुफ़ार चवंदा आहिनि। पर उहो काफ़िर न आहे जेको दीन खां ख़ारिज थी वियो, छो जो हू हिकिड़ो पंहिंजे भलाई जे लाइ, माण्हुनि जे भलाई जे लाइ कमु थो करे। पर ॿियो कुफ़्र जेको हूंदो आहे, इहो नंढो कुफ़्र जेको हूंदो आहे, जेको फ़ासिक़ हूंदो आहे, ग़लति कमु कंदो आहे। ऐं टियों कुफ़्र जेको आहे सफ़ा, जेको हिन मिलत खां ख़ारिज करे सघंदो। त असां बि इहो कोन था चऊं, असां छा आहियूं जो असीं चऊं। उलमानि जे वॾा जेके पहिरें इस्लाम खां वठी, सदर इस्लाम खां वठी, सहाबनि खां वठी, उन्हनि जो आयतूं पढ़ी, उन्हनि जो मानियूं, उन्हनि जूं तफ़सीरूं पढ़ी। हिते अलाह साईं मुनाफ़िक़नि जे बारे में छा थो चए, ऐं जेके गिला कंदा हुआ नबी करीम जे, हिते अलाह साईं नबी करीम खे झले थो, वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम, त हिन मुनाफ़िक़ जेके बि मरी था वञनि, जेके तुंहिंजी गिला कंदा हुआ, तुंहिंजे घर वारी जा गिला कंदा हुआ, मां त अबदन, जेको इन कुफ़र ते मरी वियो, तौबा न कई, त तूं उन्हनि जे लाइ उन्हनि जे निमाज़ न पढ़। वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम मात अबदा, उन जे जनाज़े निमाज़ न पढ़। मां त वरी उन खां पोइ वला तक़ुम अला क़ब्रिह, ऐं उन जे क़ब्र ते बि न वञ, उन जे लाइ क़ब्र ते बि मथां दुआ बि न घुर। इन्नहुम कफ़रू बिल्लाह, छो जो ही काफ़िर आहिनि, अलाह रसूल खां काफ़िर आहिनि। अॼुकल्ह इहे माण्हू साॻा जेके आहिनि ॿी शिकिल में वेठा हूंदई, कचहरियुनि में टक कंदा, खिलंदा मौलवियुनि ते, दीनदार माण्हुनि ते। इन्हनि जूं ॾाढ़ियूं त ॾिस, जहिड़ी छेले जी ॾाढ़ी आहे, ॾिसो ॾाढ़ी केॾी त ॼण की ज़मीन खे ॿुहारो थो हुजे, ॼण जेके अज़ान था ॾियनि उन्हनि ते ठठोल, मस्जिदुनि जे इमामनि ते ठठोल, जेके क़ुर था पढ़ाइनि ॿारनि खे उन्हनि ते ठठोल। छो इहे ई आहिनि मुनाफ़िक़, उन्हनि जा औलाद इहे ई आहिनि जेके पहिरियां नबी करीम जे टाइम में नबी खे ऐं सहाबिन खे तकलीफ़ूं ॾींदा। त अलाह ताला उन्हनि जे बारे में कुफ़्र जा लफ़्ज़ आंदा ऐं फ़ासिक़ जा लफ़्ज़ आंदा। मां त हिते चए थो मां तू वहुम फ़ासिक़ून, त हिते ॾिसो हिन जेके फ़ासिक़ थी उन टाइम में इन ते मरी तौबा न कयनि। उन खां पोइ वरी नबी करीम खे अलाह साईं चए थो तो वला तुअजिबुका अमवालुहुम, नबी तूं हिननि जे पैसनि ॾे, हिननि जी दौलत ॾे, हिननि जे ताक़त ॾे न ॾिस। छो पैसे वारा हूंदा, अमीर हूंदा, वज़ीर हूंदा, पैसे हिननि जा अकाउंट हूंदा, हिननि जे पैसनि ॾे तूं नज़र न कर। उहा औलादिहिम, हिननि जे औलाद बि घणा, उहे उन्हनि ॾे बि तूं न ॾिस। इन्नमा युरीदुल्लाह युअज़िबहुम, अलाह साईं इन्हनि खे दुनिया में पंहिंजे पैसनि सां अज़ाब ॾींदो, सदाईं ॾिसंदो परेशान हूंदो, मथां केरु खसे वञे, मथां मुंहिंजी मिल्कियत केरु कब्ज़ो करे वञे।
इहो सदाईं पंहिंजे पैसनि जे लाइ पहिरियां पैसो इंसानु पोयां बि लॻंदो आहे पैसनि जे दौलत जे त मां कमायां, पर जे पैसा मिली विया त पोइ पाण निंड न कंदो उन पैसे जी हिफ़ाज़त करण जे लाइ। इहो आज़ाब काफ़ी आहे इंसान जे लाइ। त हिते तंहिंजे करे ऐं युअज़िबहुम, अलाह साईं चए थो उन्हनि खे अलाह साईं औलाद ऐं पैसो ॾिनो आहे, इन जे करे युरीदुल्लाहु ऐं युअज़िबहुम बिहा, उन्हनि पैसनि सां ऐं औलाद सां अलाह साईं हिननि खे अज़ाब थो ॾिए। कीअं? फि दुनिया वतज़हक़ अनफुसहुम वहुम काफ़िरून। ॾिसो वरी बि अलाह साईं हिते कुफ़र जो लफ़्ज़ आणे थो त इहे काफ़िर आहिनि। औलाद हूंदनि नाफ़रमान हूंदो औलाद, उन्हनि जो औलाद शाहूकार माण्हू जेके हूंदा न, उन्हनि जे लाइ सदाईं मुसीबतूं पंहिंजे माउ पीउ जे लाइ आणींदा, सदाईं माण्हुनि सां जहिड़ा कंदा, ग़लति कमु कंदा, जेलनि में पवंदा, वरी उन्हनि खे छॾाईंदा, उन्हनि खे भलियूं भलियूं कारूं वठी ॾींदा, हुन ॾिसंदा त उन औलाद सही कोन थो हले, वरी ॿाहिरि मुल्क मोकिले छॾींदा त वञी उॾे पढ़ो, वरी उते शराब ते लही पवंदा, बुराइनि ते लही पवंदा। ऐं ॾिसंदव त हुननि जा शाहूकार माण्हुनि जा तमामु घटि माण्हू दीनदार हूंदा औलाद। ऐं छो? हुननि खे पैसा यानी जीअं ॼाओ त हुन जे वात में सोन जो चमचो। छा पिणस जी ॻाल्हि हले चले पई त हाणे हू कहिड़ो हू दीनदार थींदो, जा हुननि खे हाफ़िज़ कंदो, जा ईअं कोन कई त हिननि खे मदरसे में छॾियूं त हीअ पढ़नि, क़ुर हिफ़्ज़ कनि, अदब सिखनि, दीन सिखनि, पर न छॾे ॾींदो हिननि पैसनि वारनि जे औलाद सां, त पोइ हीअ छा थींदा आख़िर में? वहुम फ़ासिक़ून, वहुम फ़िस्क़ ते मरी वेंदा, वहीं काफ़िर थी मरंदा। तंहिंजे करे इंसानु एहतियात करे, क़ुर पढ़े, इल्मु सिखे, त दीन जो सम्झ में ईंदी, त अदब बि सिखंदो ऐं आख़िरत जो रस्तो बि हुनखे सम्झ में ईंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। ॾिसो न सहाबियुनि जूं भलायूं, सहाबियुनि जो जेकी सीरत हूंदी इंसानु पढ़ंदो त बीमार माण्हू जो जेको हूंदो उनजी दिलि बि चाक थी वेंदी, जान बि सही थी वेंदी। छो जो हुननि जा किसा ॾिसो, हुननि जी उथण वेहण कीअं हो। इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम में ही किसो असांखे यादि अचे थो त अबू बकर ऐं उमर अचे नबी करीम सां वेठा मस्जिद में ऐं कचहरी करण में शुरू थिया त नबी करीम उन्हनि खां पुछो, अबू बकर ऐं उमर खां, ॿिन्हिनि खां, ऐं हुन कचहरी कंदे कंदे हुननि खां पुछईं त नबी करीम हुननि ॿिन्हिनि खां पुछो, पहिरियां अबू बकर खां पुछईं त अबू बकर तूं वितर केॾी महिल पढ़ंदो आहीं? त अबू बकर चयसि मां अदब सां चई त अवतर मां राति जी शुरूआत में वितर पढ़ंदो आहियां। त हुन बि करीम उन खे छॾे वरी ॾिठो उमर ॾे, उमर फारूक ॾे, उन ॾे नज़र करे ऐं उन खे उमर फारूक खे चई त मता तूं थिर, त हज़रत उमर खे चई त तो वितर केॾी महिल पढ़ंदो हुई? त उन हज़रत उमर चयो ओ तिरो आख़िर लैल, राति जी पछाड़ी में मां वितर पढ़ंदो आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर ॾे ॾिसी ऐं चई त अबू बकर अख़ज़त बिल हज़्म, तूं होशियारी हिकिड़ी कई त मतां मूंखे निंड अची वञे त मां अॻे ई वितर पढ़ी छॾियां। वरी हज़रत उमर ॾे ॾिसी चई त अख़ज़ हादा, यानी हज़रत उमर, ऐं चई हिन अख़ज़ बिल क़ुव्वा, हिन त ताक़त ते ज़ोर रखियो, छो जो हिनखे पक आहे त मां कोन सुम्हंदुसि ऐं मां राति जो उथी निमाज़ ई पढ़ंदुसि ऐं वितर पढ़ंदुसि। इहो सॼो क़िसो जेको आहे अबू दाऊद जी रिवायत में आहे। त ॾिसो न केॾा न होशियार हुआ ऐं नबी करीम उन्हनि ते राज़ी हो। ऐं अॼोकल्ह के माण्हू अहिड़ा आहिनि बदबख़्त जेके उन्हनि खे बुरो भलो था कनि। अलाह ताला असांखे तव्हांखे हुननि खे सभिनि खे हर कलमे वारे खे सही रस्तो ॾेखारे। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदिना मुहम्मद।